सुभान अल्लाह। हिन पंहिंजे प्रोग्राम जी हिकिड़ी निस्बत यारी वारे पीर सां बि आहे। उन करे ॿिनि लफ़्ज़नि जा ॿ शेर आहिनि यारी वारे पीर जे शान में। सभु चओ सुभान अल्लाह। जिंदा सौदा दस्त बदस्ती है, जिंदा सौदा दस्त बदस्ती है, जिंदे दर्द जन्नत सस्ती है। ओ जड़े मुट्ठे बेड़े तार देवे ओ गौस पाक दी हस्ती है। जड़ा मुट्ठे बेड़े तार देवे ओ गौस पाक दी हस्ती है। नवे जोश जलबे ते नवे उमंग, नवे जोश जलबे ते नवे उमंग। गौसे जली दे सारे रंग, मन नाल लोगे ते मक्खन नहीं मुकदे यारी दे मुनकिर तक कहवे गुरंग। मन नाल लोगे ते मक्खन नहीं मुकदे यारी दे मुनकिर तक कहवे गुरंग। जेके मरीदान अल्लाह उनके रंग लगाए छड़न कपड़न फकीर का पूछो अल्लाह ताला खीर मक्खन खोड़ करे छड़न रुको मंगना की दीदा भी आए। रुको हदी गुलाम नबी माहसर चयो हो ना यारी बारी जब जी कया रिज़्क में तंजे बरकत पइया पर हा पंजूणा हेल दहुणा आईंदे थीदा छोरा मीर। तालिब मां जो मुर्शिद तू आखा बाद मुझे मुतालिक एक गालियों जी खिदमत में अर्ज करे पंजी जाए वठनी। अजीज़ो दोस्तों, अल्लाह रब्बुल आलमीन या मासी पारो सूरह यूनुस में इरशाद फरमायो अला खबरदार इन्ना औलिया अल्लाह, बेशक जेके अल्लाह जा वली आहिन। वली चइबो आ मददगार खे, वली चइबो आ दोस्त खे। जेके अल्लाह जा वली आहिन ला खौफुन अलैहिम, अल्लाह ताला फरमायो उन्हनि जे मथां को खौफ कोन्हे को। वला हुम यहज़नून, नहीं उन्हनि खे कंहिं शइ जो डपु आहे, यानी दुनिया में उन्हनि खे कंहिं शइ जो खौफ कोन्हे को, आख़िरत में उन्हनि खे कंहिं शइ जो डपु कोन्हे को। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो अॻिते अल्लाह ताला फरमायो लहुमुल बुशरा फिल हयाति दुनिया व फिल आखिरा। अल्लाह ताला फरमायो खुशखबरी आहे उन्हनि जे लाइ दुनिया में भी ऐं आखिरत जी हयाती में भी। दुनिया में भी उन्हनि जे लाइ खुशखबरी आहे, आखिरत में भी उन्हनि जे लाइ खुशखबरी आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो उहे पाण त हर शइ खां बेखौफ आहिनि। उन्हनि खे कंहिं शइ जो खौफ कोन्हे को, उन्हनि खे कंहिं शइ जो गम कोन्हे को। पर याद रखी छॾियो जंहिं जी उन्हनि सां निस्बत थी वई आहे उन्हनि खे बेखौफ ऐं गम खां आज़ाद करे छॾियो आहे। मुआ के अर्ज कयो ना करे तो मुँह चयो हजरत पीर साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण फरमाया फकीर ही ज़ाहिरी कपड़े वारी दामन फना थी वेंदी, हकीकत वारी दामन के वठो, ताबेदारी वारी के शरीयत वारी दामन के वठो, तो असां वहाजा ज़ामिन वेठा आहियूं। मुआ के चयो हजरत पीर साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे मुरीदन वटि क़ब्र में वेंदा आहिनि। बस हिकड़ी ॻाल्हि हां जी ख़िदमत में याद रखंदुमि इंशाअल्लाह मुंहिंजो ईमान ताज़ो थी पवंदो। असां सिर्फ़ पंहिंजे मुर्शिद लाइ नथा चऊं, जंहिं सां निस्बत हर कंहिंजो मुर्शिद शामिल आहे। छो त असांखे इहो दर्स मिलियल आहे कंहिंजे मुर्शिद खे घटि वधि न ॻाल्हायो। अल्लाह ताला क़ुरान करीम में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबिन सगोरन खे इहो दर्स ॾिनो। अल्लाह ताला फरमायो मुझे दिल पर नबी जा सहाबा अवहां जेके मुशरिक आहिनि, काफिर आहिनि, उन्हनि जा जेके माबूद आहिनि यानी गैरुल्लाह जेके आहिनि उन्हनि जा जंहिंजी पूजा कंदा आहिनि उन्हनि खे घटि वधि न ॻाल्हायो। इन करे त उहे अव्हां जे सचे रब खे घटि वधि ॻाल्हाईंदा, छो त अव्हां जो रब सचो आहे। असांखे असांजे मुर्शिद करीम इहो सबक़ ॾिनो आहे उहा कंहिंजे पीर खे घटि वधि न ॻाल्हायो। अजीज़ो दोस्तों, हजरत पीर साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जा मुरीद हुया कोरी फकीर कोरी। उहे लाड़ काने जी भर में वेठल हुआ, उतां उथी करे वञी झल मक्सी में वेठा, या वरी झल मक्सी जा हुया त लाड़ काने बस ॻाल्हि आहे अहिड़े तरीक़े सां लाड़ काने खां उथी वञी झल मक्सी में वेठा।
उते कुछ टाइम कुछ वक्त गुजारियो उते नक्शबंदी सिलसिले जो एकड़ो फकीर बुजुर्ग रहंदो हो उनके अल्लाह ताला या अता फरमाई हुई जो जेकर केर मरी वनी हा ना उन जी कब्र जे मथा वनी वेही मुराकबो कंदो हो उनके अंदर वारे कब्र वारे जी हाल जी खबर पइजी वेंदी त कब्र वारे सां छा थी रहियो आहे जेको बे मरी वने वो बुजुर्ग नक्शबंदी सिलसिले जो फकीर उते वींदो कब्रिस्तान दे गंजी करे इत्तफाक सां ये जेके कोरी फकीर पीर साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जा मुरीद हुया उन्हनि मां हिकड़ी फकरियाणी फौत थी वई उहा रोज़े ऐं नमाज ऐं ज़िक्र जी पाबंद हुई छो त पीर साईं रोज़े वारे भी तॾहिं ज़मानत ॾिनी आहे असांखे पाण फरमायो फकीरो ॿ टाइम ज़िक्र 5 वक्त नमाज जी पाबंदी अव्हां कयो अव्हां जी कब्र जो ज़ामिन मां मोहम्मद राशिद वेठो आहियो तने बाद में पानी ये कौन चयो तो जो काशे कयो ना मानुन जा हक खाओ मिस्कीनन जो मडियो फबायो ब्याज खाओ ज़कात अदा न कयो उन्हन जे लाइ पीर साईं रोज़े वारी का गारंटी न ॾिनी आहे उहा फकरियाणी नमाज ऐं ज़िक्र जी पाबंद हुई वो फकीर गंजी करे वयो जंहिं टाइम माण्हू दफन करे उनके मोटिया मथा कब्र जे मुराकबो करे वेठो छा थो ॾिसे तो उन फकरियाणी जी कब्र में मुनकिर ऐं नकीर जॾहिं उनखां सवाल करण जे लाइ आया आहिनि हिकिड़ो नूरानी चेहरे सां शख्स आयो आहे ऐं अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम आया आहिनि पंहिंजी उन फकरियाणी जो हथ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ में ॾिनो अथऊं पंहिंजी फकरियाणी जो हथ अल्लाह जे महबूब नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथ में ॾेई करे अर्ज़ कन क़िबला ही अव्हां जी उम्मतियाणी आहे अव्हां खे परतम कुछ टाइम गुज़रियो इन फकीर कंहिंखे इहा ॻाल्हि ॿुधाई कान कंहिंखे का ॻाल्हि कान कयईं कुछ टाइम गुज़रियो कुछ टाइम खां बाद में इन्हनि साॻियुनि कोरनि फकीरनि जो वरी को फकीर फौत थी वियो उन दरवेश जो तो इहो मामूल हूंदो हुयो कब्रिस्तान ते गंजी करे वींदो हुयो नमाज़े जी जनाज़े जी नमाज में पढ़ंदो हुयो वरी मुराकबो करे मथा कब्र जे वेंदो हो इन कोरी फकीर जो फौत थी वियो वरी बि इन्हनि सां गंजी करे उहो वियो फकीर गंजी करे वियो माण्हू दफन करे वापसि थियण लॻा उन्ही पंहिंजे मामूल जे मुताबिक़ वरी मुराकबो करे वेठो छा थो ॾिसे वरी साॻियो ई मंज़र आहे नूरानी चेहरे वारो शख्स आयो आहे उन पंहिंजे फकीर जो हथ अल्लाह जे महबूब नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथ में ॾे थो अर्ज़ करे या रसूल अल्लाह अव्हां जो उम्मती आहे असां जो मुरीद आहे असां जो फकीर आहे हिन जी पार अव्हां खे आहे क़ब्र ऐं हशर इन जी अव्हां छॾाए जो अव्हां इन जा ज़ामिन आहियो अल्लाह जे महबूब नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन जो हथ पंहिंजे हथ में वरितो आहे अजी हो नक्शबंदी सिलसिले वारो फकीर बुजुर्ग अची करे ॻोठ में ऐलान थो करे चाहे तो ॿुधी छॾियो जंहिंखे बि मुरीद थियणो आहे हिननि कोरिन को फकीरनि जे पीर सां वञी मुरीद थियो इहो त अहिड़ो कामिल आहे जो हिननि जे मुरीद जे कब्र में वञण जी देर आहे उहो पहुचण में देर नथो करे अॼु उन ऐलान करे छॾियो नक्शबंदी सिलसिले जे फकीर नक्शबंदी सिलसिले वारे उन बुजुर्ग ऐलान करे माण्हुनि खे ॿुधाए छॾियो जेकॾहिं अव्हां खे मुरीद थियणो आहे त सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी जा वञी मुरीद थियो अजीज़ो दोस्तो मुरीद ऐं मुर्शिद जी निस्बत वॾी आहे तव्हां असां इनखे दुनिया ताईं महदूद रखी छॾियो आहे दुनिया वारी ज़ाहिरी नज़र सां ॾिसूं था हक़ीक़त इहा कान्हे हक़ीक़त इहा आहे मुर्शिद ऐं मुरीद जी निस्बत उहा आहे जो मुरीद मुर्शिद जे मथां एतिरो एतमाद हुजे एतिरो यकीन हुजे कामिल उनखे ख़बर लॻे जेकॾहिं मां ओभर में वेठो आहियां मुंहिंजो मुर्शिद ओलह में आहे मुझे सद करण जी देर आहे मुंहिंजो मुर्शिद पहुचंदो अची ऐं यारहीं वारे पीर जो इहो फरमान आहे पीरनि जे पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी पाण फरमायो जेकॾहिं मुंहिंजो मुरीद सिज लहण वारी जॻह ते हुजे मां अब्दुल कादिर सिज उभरण वारी जॻह ते हुजां उन जॻह ते
रुगो मुझे मुरीद जी ओघड़ ज़ाहिर थी पे उनजो कपड़ो ज़ाहिर थी पे मां अब्दुल कादिर के बगदाद में खबर लग दी है ओ सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु अजीज़ो दोस्तों गाली है या निस्बत पक्की हुजे रुगो गाली वारी ना अज जी तमा असा वट अची रही आ न नमाज पढ़ूं न काई शय कयूं रुगो चौफेज पगारा रोज़े वारो वेठो आ इए रोज़े वारो कोने इन शय जी रोज़े वारे भी गारंटी कान दी आ रोज़े वारे उन टाइम उन गाल जी ज़मानत खइया पाण फरमायो तो शरीयत से पाबंद रहो शरीयत जी भनकड़ी न कयो अजीज़ो दोस्तों असां जेको कुछ भी कंदा आहियूं ना असां जो अकीदो इहो आ असां चवंदा आहियूं इहो सॼो कमाल असांजे मुर्शिद जो आहे असां पंहिंजी निस्बत पंहिंजे कंहिं बि कम जी मुर्शिदनि ॾे कंदा आहियूं छो त हज़रत पीर साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था त हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल पेरियालवी रहमतुल्लाह अलैह जन जो विसाल थी वियो हज़रत मियां साईं यानी सैयद मोहम्मद बक्का शाह शहीद रहमतुल्लाह अलैह पाण तो उन्हनि जी सोहबत मनी में वेंदा हुया ना उन्हनि जी कचहरी ॿुधंदा हुया मखदूम मोहम्मद इस्माइल जी उन्हनि जे विसाल खां बाद में हज़रत पीर साईं पट वारनि जे दिलि में ख़्याल आयो त हिकिड़ो वाणियो अची हज़रत मखदूम साहब जी कचहरी में वेंदो हुयो छो न मां भी वञी अॼु उन वाणे सां सोहबत कयां उन सां कचहरी कयां हज़रत पीर साईं बक्का शाह शहीद रहमतुल्लाह अलैह पीर साईं पट वारा फरमाइनि था जॾहिं मां उन वाणे वटि वयमि त उन वाणे जे दरवाज़े ते यानी जेको उनजो हुजरो हुयो उनजे हुजरे खां अॻु में दरवाज़े ते उनजो वाणे जो हिकिड़ो मुरीद वेठो हो वो टोकरियूं पियो ठाहे वेठो टोकरियूं पीर साईं पट वारनि खे ॾिसी पाण फरमायो टोकरियूं त ॾाढियूं सुहिणियूं ठाहियूं अथई हाण उनजो अकीदो ॾिसो उनजी ॻाल्हि ॾिसो उनजो कमाल ॾिसो उनजो अकीदे जी मज़बूती हां ॾिसो वो चवण लॻो इशारो करे पंहिंजे उन वाणे मुर्शिद जे चवण लॻो त इहो सॼो कमाल मुंहिंजे मुर्शिद जी नज़र जो आहे यानी इनमें मुझो को कमाल कोने टोकरिन ठाहिण में टोकरिन बनाइण में इहो सॼो कमाल मुझे मुर्शिद जो आ पीर साईं पट वारा फरमाइनि था त अकीदो ईअं हुजणु खपे तव्हां को बि कमु कयो का बि शइ कयो तव्हां ईअं न चओ त इहो मुंहिंजो कमाल आहे तव्हां चओ त इहो मुंहिंजे मुर्शिद जो कमाल आहे मुंहिंजे मुर्शिद खे जेको कुझु मिलियो आहे इहो सोणे इमाम आली मक़ाम सैयदना इमाम हुसैन जो कमाल आहे उनखे मौला अली जे दरवाज़े तां मिलियो आहे मौला अली रसूलुल्लाह जे दरवाज़े तां वठी ॾिनो आहे सॼो कुझु पीर साईं पट वारा फरमाइनि था असां अंदरि वियासीं उनजे हुजरे में वियासीं अंदरि असांखे पंहिंजे हुजरे में वठी वियो पीर साईं पट वारा फरमाइनि था अल्लाह वारे जी सोहबत जो असर त ॾिसो न पीर साईं पट वारा फरमाइनि था असां उनजे अंदरि हुजरे में वियासीं उनजे हुजरे अंदरि मसल्लो विछो पियो हो जाए नमाज ठही पई पाण फरमायो जेतिरो टाइम असां उन सां कचहरी कई आहे उन असां सां कचहरी कई आहे अल्लाह जे रसूल जी दीन इस्लाम जूं ॻाल्हियूं थियूं आहिनि रुगो हज़रत मखदूम साहब जी कचहरी में अची करे वेहंदो हुयो नज़र जो कमाल ॾिसो उनखे केतिरो फ़ाइदो हासिल थी वियो पीर साईं पट वारा फरमाइनि था दीन खां सिवा असांजी का ॿी उन सां ॻाल्हि थी कान्हे का अज़ीज़ो दोस्तो उन करे तव्हां असां सभिनी खे खपे पंहिंजनि मुर्शिदनि सां इहा निस्बत जेकी आहे इनखे कामिल मज़बूत करे रखूं जेको मुर्शिदनि करीमनि तव्हां असांखे हुकुम कयो आहे उनजे मथां पाबंद रहूं हाणे ताज़ो हज़रत पीर साईं सरदार ईद ते हुकुम फरमायो पाण फरमायो त व्याज खां परे रहो ऐं पाण फरमायो जेको व्याजी आहे उनजो असां सां को ताल्लुक़ कोन्हे को ऐं पाण फरमायो ज़कात ॾियो कढो पंहिंजे माल जी ऐं ज़कात पंहिंजनि इदारनि में ॾियो यानी जेके अहले सुन्नत जा इदारा आहिनि उन्हनि खे मज़बूत बणायो उन्हनि खे ज़कात ॾियो ऐं पाण रुगो इहा ज़ुबानी ॻाल्हि न कयूं पाण उनजे मथां अमल करे ॾेखारियूं पोएं दफ़े रजबी शरीफ़ वारे महीने में हज़रत पीर साईं सरदार 50 लाख रुपया ज़कात कढी
हाण हिन ईद जे मौके ते ईद ते 1 करोड़ रुपया लख ज़कात कढी अथव उहा साईं मुफ्ती साहब जे हवाले कयूं जिते जिते पंहिंजा मदरसा आहिनि पाण फरमायो त उन्हनि खे उन्हनि जे हिसाब सां विरहाए ॾियो तक़सीम करे ॾियो उन करे तव्हां असांखे बि खपे पंहिंजे हिलाल माल मंझां ज़कात कढूं हराम खां बचूं बुराइनि खां बचूं पंहिंजी औलाद जी पाण बार बार इहो फरमाईंदा आहिनि त सुहिणी तरबियत कयो पंहिंजी औलाद खे दीन इस्लाम सेखारियो पंहिंजी औलाद खे बुराइनि खां बुरनि जी संगत खां बचायो इहो ई पैगाम आहे दरगाह शरीफ जो इहो ई पैगाम आहे हज़रत पीर साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु जो दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे अव्हां खे सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह वमा अलैना इल्लल बलाग फ़कीराना आए सदा कर चले मियां तुम खुश रहो हम दुआ कर चले